अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम सिंध अफेयर्स से मां सनाउल्लाह हाशमानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त गुज़िरियल राति पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं उन दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिकिड़ी स्टेटमेंट साम्हूं आई त जेके सिंध जा नेशनलिस्ट आहिनि उहे BLA TTP सां उन्हनि जो नेक्सिस आहे ऐं उहे दहशतगर्दी जी जेकॾहिं कार्रवाई कराची में थिए थी त उहे हिक ॿिए सां राब्ते में अची वञनि था। इन खां पोइ सिंध जे जेकी नेशनलिस्ट जमातूं आहिनि उन्हनि बि रद्द अमल ॾिनो आहे ऐं गॾोगॾु इन हवाले सां सोशल मीडिया ते बि बिलावल भुट्टो ज़रदारी ते तनक़ीद थिए पई। अॼु वरी बिलावल भुट्टो ज़रदारी इन सॼे बयान ते वज़ाहत बि ॾिनी आहे ऐं उनजो चवणु आहे त मूंखां थी सघे लफ़्ज़नि जी जेकी चूंड आहे उहा ग़लति थी वई आहे, पर मां अलहदगी पसंदनि जी ॻाल्हि करे रहियो हुउसि। पीपल्स पार्टी जा अॻवान बि इन हवाले सां वज़ाहतूं ॾियनि पिया। न त पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं गॾोगॾु जेको लोकल गवर्नमेंट जे हवाले सां कुझु शयूं हलनि पियूं त लोकल गवर्नमेंट खे बाख्तियार बणायो वञे या वरी जेके नया एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स आहिनि उनजो बि बहस आहे। त इन ते पाण थोरो ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी तजिया निगार ज़ुहैब ज़रदारी साहिब असांखे स्टूडियो में जॉइन कयो। ज़ुहैब साहिब, वॾी महिरबानी। ज़ुहैब साहिब, गुज़िरियल राति बिलावल साहिब जी हिकिड़ी स्टेटमेंट आई ऐं उन्हनि चयो त जेके BLA आहे, TTP आहे ऐं जेके सिंधी नेशनलिस्ट आहिनि इन्हनि जेको नेक्सिस आहे थोरो जो वज़ाहत उन्हनि जी अची वई आहे, पर अञा ताईं उन्हनि ते इन्हनि जे बयान ते तनक़ीद थिए पई। ॾिसो, इन में थी बि सघे थो त बिलावल साहिबु जेको हाणे चवे थो पियो इहो हुननि जो मक़सदु हुजे, पर जहिड़े नमूने सां पाण ॾिसूं पिया जेका राति तक़रीबन सॼी प्रेस कॉन्फ्रेंस जेका उन्हनि जी हुई मीडिया सां, उहा जॾहिं मां ॾिठी त मुंहिंजे ख़्याल में हुन त हिते इहो ई चयो त सिंधी नेशनलिस्ट जो BLA TTP ऐं ॿियनि ओड़नि पार्टियुनि सां या जमायतुनि सां या ग्रुपनि सां हुनजो नेक्सिस आहे जेके दहशतगर्दी में मुलविस आहिनि या कराची में या ॿियनि जायुनि ते जॾहिं इन्हनि मां को हमिलो करणु चाहींदो आहे, को दहशतगर्दी कार्रवाई करणु चाहींदो आहे त हीअ हिक ॿिए सां राब्ते में हुजनि था। त मुंहिंजे लाइ बि इंतिहाई उहा हिकिड़ी शॉकिंग क़िस्म जी जेका स्टेटमेंट हुई ऐं मूं चयो त हीअ कहिड़े नमूने जूं शयूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। हिकु त पाण खे सिंध जे अंदरि नेशनलिस्ट खे सम्झण जी ज़रूरत आहे। असां वटि हूअं बि मुल्क में सभिनी कॉम्परस्तनि खे गॾाए करे सम्झो वेंदो आहे ऐं परखियो वेंदो आहे त सभु कॉम्परस्त हिकु जहिड़ा आहिनि, पर ईअं न आहे। असांखे उन्हनि में फ़र्क़ु करणो पवंदो त नेशनलिस्ट कहिड़ो ऐं कहिड़ी कहिड़ी पार्टी जो छा नज़रियो छा आहे, उनजो टारगेट छा आहे। त पाण वटि हिकिड़ा उहे नेशनलिस्ट आहिनि जेके हिन मुल्क जे आइन ऐं कानून खे तस्लीम कंदे ऐं इन ई आइन जे दायरे में रहंदे पंहिंजी जमहूरी जदोजहद करे रहियूं आहिनि। हिकिड़ी कोपरस्तूं उहे मिसाल क़ौमी अवामी तहरीक, सिंध तरक़ी पसंद पार्टी, सिंध यूनाइटेड पार्टी, XYZ कुझु ॿियूं आहिनि जेके जेके पाकिस्तान जे आइन ते बि यकीन रखनि थियूं, पाकिस्तान जे कानून ते बि यकीन रखनि थियूं। इहे जमायतूं इलेक्शन में बि हिसो वठनि थियूं ऐं कुझु जायुनि ते त कुझु लोकल गवर्नमेंट्स जे STP वटि बि माज़ी में रहियूं आहिनि। त हाणे अहिड़े हिकु त माना नेशनलिस्ट असां वटि इहो थी वियो। वरी ॿियो उहो आहे जेको नेशनलिस्ट जेको अलहदगी पसंदि आहे। हा, उन में वरी ॿ कैटेगरीज़ आहिनि। हिकिड़ी उहा कैटेगरी आहे जंहिंमें उहे कॉम्परस्त जेके अलहदगी पसंदि आहिनि पर पुरअमन जदोजहद या पुरअमन जेका हुनजी तहरीक आहे जंहिंमें हू वायलेंस जी तरफ़ कोन था वञनि। मिसाल तौरु जीअं जीअं सिंध क़ौमी महाज़ आहे ऐं जीअं सिंध तहरीक आहे, जीअं सिंध महाज़ आहे, कुझु ॿियूं नंढियूं नंढियूं ॿिया ग्रुप आहिनि, यानी कि जंहिंमें मतिलबु पाण सनान ख़ान कुरैशी, रियाज़ चांडियो, इहे जेके आहिनि या नियाज़ कालाणीअ जा ग्रुप आहिनि, कुझु ॿिया आहिनि। इहे माना अलहदगी वारी सियासत करे रहिया आहिनि, पर इन्हनि जो इहे की वायलेंस जी तरफ़ न आहिनि, माना इन्हनि जी पुरअमन पंहिंजी स्ट्रगल करे रहिया आहिनि। हू इन्हनि में वरी हिकिड़ो ॿियो अलहदगी पसंदनि जो गुरू आहे जेके वरी असांजे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जे कारवाइनि में मुलविस आहिनि, जंहिंमें जीअं सिंध मुतहिदा महाज़ जस्मम आहे, सिंध रेवोल्यूशनरी आर्मी आहे, हिकु अदका ॿी आहे मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जूं। इहे वरी उहे आहिनि जिन मुख़्तलिफ़ जिन दहशतगर्दी जा वाक़िया कया बि आहिनि ऐं हुनजी ज़िम्मेवारी बि क़बूल कई आहे ऐं इन्हनि ते पाबंदी बि लॻल आहे। त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु छा कयो त सभिनी कोपरस्तनि खे गॾाए करे जॾहिं इहा ॻाल्हि कई त सभिनी जे लाइ इहा ॻाल्हि हिकिड़ी हैरान कंदड़। ऐं रियाज़ चांडिया साहिब जो त उन वक़्तु ई रद्दमल अची वियो हो। हुन चयो त भई असीं पुरअमन जदोजहद कंदड़ आहियूं, असीं दहशतगर्द न आहियूं। तंहिं करे इन खां पोइ इहो हिकिड़ो ज़रूरु थींदो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी जेका वज़ाहत अची वई आहे या मुंहिंजे ख़्याल में जेको हुनजी बि वज़ाहत आई आहे शर्जील मेमण जी बि, जंहिंमें हू चए थो त चेयरमैन साहिब जो मतिलबु
सभिनी समूरा जेके कॉम्प्रेस आहिनि उनखे दहशतगर्द न चयो आहे हुन, पर उहे जेके अलॻिगी पसंदि आहिनि ऐं अलॻिगी पसंदनि में उहे बि जेके दहशतगर्दी में मुलविस आहिनि, कुझु अहिड़ियुनि कारवायुनि में मुलविस आहिनि। मिसाल बि ॾिनो आहे जेके पटड़ियूं उॾाइनि था, हा, पटड़ियूं उॾाइनि था या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते क्रैकर कनि पिया धमाका, कुझु बैंकुनि ते, कुझु माज़ी में ई कंदा बि रहिया आहिनि, या वरी उन्हनि जी जेका स्टेटमेंट बि हूंदी आहे उहा बि इन प्रोवोकिंग हूंदी आहे इन क़िस्म जे कारवायुनि जे हवाले सां। त मुंहिंजे ख़्याल में ख़बर न आहे त या त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इहो हिक ई वक़्त में सभिनी खे रगड़ो ॾिनो आहे, छाकाणि त सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टी खे जेकॾहिं सभ खां वॾो को अपोज़िशन जो किरदारु साम्हूं अचे थो त उहो नेशनलिस्ट जो अचे थो। माना पाण ॾिसूं हींअर त जेके बि सिंध जे अंदरि जेका बदहाली आहे, जेका करप्शन आहे, जेका बेड गवर्नेंस आहे, उन ते जेकॾहिं घणे भाङे का रड़ कूक अचे थी त उहा कॉम्प्रेस जी अचे थी। GDA जे तरफ़ां त ख़ामोशी आहे, सभ खां वॾो हिकिड़ो अपोज़िशन इताद आहे, पर ख़ामोशी आहे, हुनजे तरफ़ां को हरबोरो को अहिड़ी शइ का स्टेटमेंट ई घणी कोन ईंदी आहे। पोइ थोरो घणो जेकॾहिं खड़को खुड़को आहे त उहो कॉम्प्रेस जे तरफ़ां आहे। त बिलावल साहिबु हिक ई वक़्त में सभिनी खे रगड़ो ॾेई 24 कलाकनि खां पोइ वरी अची पाण वज़ाहत ॾे त भई न इहो मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो न हो, मूंखां ग़लती थी आहे, या हुन तस्लीम कई त शायदि चए थो त मां शायदि लफ़्ज़नि जी चूंड बहितर नमूने न करे सघुसि, या मां सही नमूने सां बयानु न करे सघियुसि, पर मुंहिंजो मक़सदु जेको आहे सो उहे कॉम्प्रेस न आहिनि, ही अलॻिगी पसंदि आहिनि। पर हाणे कॉम्प्रेसनि खे बि इहो सम्झणु घुरिजे त हुननि जी जेका जदोजहद आहे या उन्हनि जी जेका अवामी इशूज़ ते जेका स्ट्रगल आहे उहा ज़रूरु कंहिं न कंहिं लेवल ते पीपुल्स पार्टी खे परेशान ज़रूरु करे पई। तंहिंजे करे बिलावल साहिबु सभिनी खे गॾाए रगड़ो ॾिनो आहे। मां नथो सुञाण बिलावल साहिबु हाणे एतिरो कोई इमेच्योर एज में कोन्हे जो हुनखे इहा ख़बर न हुजे त मूंखे कॉम्प्रेस चवणा आहिनि त पोइ कॉम्प्रेस कहिड़ा चवणा आहिनि। हुननि थोरो राति ताईं उहो रगड़ो ॾेई कोई कंहिंखे थी सघे थो मथां ख़ुशि बि कयो हुजे, कंहिंखे वरी मामिलो कुझु करण जी कोशिशि कई हुजे, पर जॾहिं बिलावल साहिब जी हाणे वज़ाहत अची वई त मुंहिंजे ख़्याल में हाणे इहो मामिलो हाणे एॾो वॾो रहियो कोन्हे। ऐं सिंध जे माण्हुनि इन ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ते घणी तनक़ीद कई आहे त हू जेके सिंध जी जदोजहद कंदड़ धुरियूं आहिनि उनखे दहशतगर्दनि सां मिलायो पिया। ऐं ॿी हिकिड़ी शइ त जेके उहे धुरियूं जेके असां वटि दहशतगर्दी में मुलविस आहिनि उन्हनि सां ही कॉम्प्रेस त कॾहिं बि उन्हनि सां बीठा न आहिनि। इन्हनि हमेशह उन्हनि खे नंदियो आहे, उनजी मज़म्मत कई आहे। असां वटि नेशनलिस्ट सदाईं अदम तशद्दुद जी ॻाल्हि कई, पर हुननि इनखे प्रमोट बि न कयो। उनजी वजह इनजे करे, इनजो सबबु इहो तव्हां ॾिसो त जेके पाकिस्तान जे आइन ऐं कानून खे मञण वारियूं कॉम्प्रेस जमायतूं आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधायो नाला बि खयां, उन्हनि खे तव्हां ॾिसो त उन्हनि जो हेठि वञी यूनियन काउंसिल जे लेवल ताईं हुनजो यूनिट आहे, हुनजा उहिदेदार आहिनि, हुननि जा कारकुन आहिनि, ज़िले जा सदर आहिनि, तालुकनि जा हिकिड़ो पूरी आहे, हुननि जो कोन्हे। हुनजा 3-4 माण्हू किथे मिलंदा, तव्हांखे वरी कार्रवाई कंदा, वरी गुम थी वेंदा, वरी 3-4 माण्हू किथे मिलंदा। उन्हनि जो प्रॉपर जेको आहे उहो मैकेनिज़म, इन जेको तंज़ीम स्ट्रक्चर तव्हांखे सिंध में न मिलंदो, चाहे उहा जीअं सिंध मुतहिदा महाज़ हुजे, चाहे उहा सिंध रेवोल्यूशनरी आर्मी हुजे, या 2-3 ॿिया जेके बि आहिनि इहे ग्रुप। त सिंध जे जेके इन क़िस्म जा जेके कॉम्प्रेस आहिनि, जेके पाकिस्तान जे आइन ऐं कानून जे खे यकीन रखनि था, उहे त हमेशह इन्हनि खां परे रहिया आहिनि। हाणे चओ था जेको ॿियो जेको नेशनलिस्ट आहे, जेको अलॻिगी पसंदि आहे, उन बि कॾहिं बि इन्हनि इंतिहा पसंदी वारा जेके दहशतगर्दी कारवायुनि में मुलविस जेकॾहिं को नेशनलिस्ट जमायत उनखां पंहिंजो पाण खे अलॻि रखियो आहे, उनखां पंहिंजो पाण खे अलॻि रखियो, ऐं हाणे रखिणो बि पवंदो। हिन वक़्तु जेकॾहिं ईअं कोन्हे त को दहशतगर्द आहे, उहो खंभियो वञे थो, उनखे सज़ा अचे थी, उनखे जेल में विधो वञे थो, त सभिनी कॉम्प्रेस जा जेकॾहिं मज़म्मत जा बयान ईंदा त पोइ ईअं लॻंदो त सभु गॾु आहिनि। जेकॾहिं हिकिड़ा अलॻिगी पसंदि जेके पुरमन जदोजहद जी ॻाल्हि कंदा, हिकिड़ा ॿिया आहिनि जेके वेड़ जी ॻाल्हि कंदा, पोइ जेकॾहिं को पटड़ी उॾाईंदो उनखे जेकॾहिं पकड़ियो वेंदो त हे नेशनलिस्ट बि गॾिजी उन सां एहतिजाज में बीह रहंदा, त पोइ त ॻाल्हि साॻी थी वेंदी। हिकिड़ो हूंदो आहे तव्हां तशद्दुद करणु, ॿियो तशद्दुद जे माण्हू जी हिमायत करणु, पर ॼण तशद्दुद में मुलविस हुजणु आहे। त मुंहिंजे ख़्याल में हाणे असांजूं जेके कॉम्प्रेस धुरियूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ी लकीर कढणी पवंदी। हिकिड़ा उहे जेके मुल्क ऐं जे कानून ऐं आइन खे तस्लीम कनि था, उन्हनि खे हाणे पंहिंजो पाण खे अलॻि करणो पवंदो। ऐं अंदरि जेके आहिनि ॿई अलॻिगी पसंदि, उन्हनि खे बि पंहिंजे धड़नि खे अलॻि करणो पवंदो। बाक़ी न त हिन सूरत हाल में थींदो त पोइ कंदो कोई ऐं पोइ भरींदो कोई। सही। अच्छा ज़ैब साहिबु, कुझु ॾींहं पहिरियां तव्हां हिकिड़ो व्लॉग कयो ऐं जंहिंमें ॿुधायो त जेके हीउ शो हले पियो नवनि सूबनि जे हवाले सां ऐं एडमिनिस्ट्रेटिव जेको यूनिट्स जे हवाले सां, तव्हां ॿुधायो त नवनि सूबनि जी अहिड़ी का ॻाल्हि न आहे, न ई थियणा आहिनि। पर हिकु भेरो ॿीहर इहो वरी बहस हले पियो नवनि सूबनि जे हवाले सां, ऐं कुझु डायलॉग्स बि थियनि पिया। उन डायलॉग्स जे अंदरि जेको उन्हनि जो सूबनि जो नवनि जो जेको रीज़न ॿुधाए थो वञे त हिकिड़ो त आबादी ऐं ॿियो बेड गवर्नेंस, त छा इहो जस्टिफाई करे थो
त जेको आहे सो बैड गवर्नेंस आहे या जेकी आबादी वधी थी वञे तमामु सूबा ठहनि या वरी जेको हिन वक़्तु बहस आहे त गवर्नेंस जो मामिलो आहे या जेकॾहिं आबादी जो मामिलो आहे त उनजे लाइ को प्रॉपर ॿियो मैकेनिज़म ठाहियो वञे या जेके पावर आहे जीअं अरिड़हीं तरमीम में बि आहे त जेको लोकल हेठी सतह ताईं जेको आर्टिकल ॿुधाए थो वञे 40A त मकानी हुकूमतुनि खे तव्हां बाख्तियार कंदो त उन्हनि खे बाख्तियार कजे ऐं अञा वधीक मैकेनिज़म बहितर कजे करप्शन खे जेको आहे सो रोकिजे ऐं जेको मक़ामी सतह ते जेको ऑलरेडी एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स मौजूदु आहिनि उन्हनि खे एम्पावर करे माण्हुनि जी सहूलियत उन्हनि खे सहूलियत ॾिजे। ॾिसो हाणे हिकिड़ी शइ त ही जेको मामिलो हिन नोयत ते आयो आहे उन जो मुंहिंजे ख़्याल में सबबु आबादी खां वधीक गवर्नेंस खणो आहे त डिलीवर न कयो आहे हिननि। गवर्नेंस जा इशूज़ बिल्कुलु पंहिंजी जॻह ते आहिनि। हिते पंजाब में वरी बि जेकॾहिं 90% तव्हांखे डेवलपमेंट नज़र ईंदी त रुॻो लाहौर में नज़र ईंदी। भई उनखां अलावा तमामु पंजाब वॾो आहे, उन्हनि खे त कुझु कोन थो मिले। पाण वटि त हालत इहा आहे सिंध में ॿिया शहर छॾियो रुॻो पंहिंजो कराची आहे उनखे बि शयूं कोन थियूं मिलनि। असां वटि त वरी सॼो ढिंगो ई ढेर थियल आहे। ईअं ई तव्हां ॿियनि सूबनि में वञो त हालत सभिनि में साॻी आहे त इन इहो जेको मुतालबो अचे पियो या हाणे शयूं जेके डिस्कस में थियनि पियूं त उनजी वजह इहा आहे जेका मां अॻु में ॿुधाए चुको आहियां त बेड गवर्नेंस आहे। सिंध जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी इन जवाज़ खे पैदा करण में मददगार साबित थी आहे छाकाणि त पीपल्स पार्टी कमु न कयो आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी हिते डिलीवर करे आहे, पीपल्स पार्टी कराची में डेवलपमेंट करे आहे, पीपल्स पार्टी सखर लाड़काणो शिकारपुर बदीन ठट्टो सॼी सिंध में हर जॻह ते जेकॾहिं पीपल्स पार्टी शानदार क़िस्म जो कमु करे आहे त कंहिंखे ज़रूरत ई न थिए जो इन क़िस्म जी का ॻाल्हि पंहिंजे वाता कढे। हाणे जवाब इहो था ॼाणनि त बाबा कमु कोन था थियनि, बेड गवर्नेंस आहे, असांजा मसइला हल कोन था थियनि, उनजे करे तव्हां नओं सूबो ठाहियो। त हिते हाणे इन जो ॿियो इहो मामिलो त बाबा सिंध में जेको मकान निज़ाम आहे उहो अफेक्टिव कोन्हे। तव्हां वटि चेयरमैन खे मेयर खे अख़्तियार ई कोन्हनि। सभई अख़्तियार सीएम वटि तव्हां रखी छॾिया, वफ़ाक़ खां तव्हां वठी आयो अरिड़हीं तरमीम में अची वरी त सूबाई हुकूमत पाण वटि रखी छॾिया, हेठि कोन्हनि। हाणे ही थोरो प्रेशर आयो आहे त हाणे पंजाब में जेको आहे सो बलदियाती इलेक्शन जो शेड्यूल ॿुधाए पियो वञे। चवंदा त डिसंबर खां जेको आहे बलदियाती इलेक्शन पंजाब में कराई वेंदी। एतिरनि ॾींहंनि ताईं ख़ामोशी छो हुई? हाणे होॾे नून लीग बि इहो सम्झी वरितो आहे त भई ठीकु आहे हाणे घणो थी वियो, हाणे जेकॾहिं असां पावर जो मर्कज़ पाण वटि रखियो त पोइ हिन क़िस्म जा आवाज़ उथणु शुरू थी वेंदा त असांखे नवां सूबा ठाहियो। उनजे करे चवंदा न बाबा फ़िलहालु बलदियाती चूंडूं करायो त जीअं इहे अची वञनि हेठि चेयरमैन वाइस चेयरमैन XYZ मेयर ॿेयर अची वञनि त जीअं मामिलो इहो हली वञे। पर वरी इहो ॾिसणो इहो आहे त छा हू बि पावर ॾियनि था या नथा ॾियनि। हिननि त पावर न ॾिना आहिनि सिंध वारनि रुॻो सभिनी खे चूंडे बसि हिकिड़ी ओज़िटी शहर ठाहे ॾेई छॾियो अथनि। पंहिंजा अपना माल वे खाओ बि रो ऐश करो वञी सभई उन्हनि खे ॾेई छॾियो। पावर पाण वटि रखियो, पैसो ॾियनि था उन्हनि खे, पावर पाण वटि आहे, पावर CM वटि आहे। हुतां जी घिटी CM जी मर्ज़ी सां ठहंदी, उते किथे नलको लॻाइणो आहे CM जी मर्ज़ी आहे, माना सिंध हुकूमत जी मर्ज़ी सां वेंदो। पैसा सिंध हुकूमत ॾींदी, कॾहिं ॾियणा आहिनि अॼु न ॾियणा आहिनि, मतिलबु पैसनि जे लाइ उन्हनि खे सिंध हुकूमत खे मिनतूं करणी पवंदियूं आहिनि त असांखे पैसा ॾियो। त मुंहिंजे ख़्याल में इहो हाणे सिंध हुकूमत जे लाइ या ख़ासि तौर पीपल्स पार्टी जे लाइ हाणे इहो ज़रूरी थी पियो आहे त हू हाणे इहे पावर हेठी लेवल ताईं वठी वञे। ॿी सूरत में ही मुतालबो वधी सघे थो। जेकॾहिं हिन मुतालबे खे कमज़ोर करिणो आहे या हिनखे ख़तमु करिणो आहे, डाइल्यूट करिणो आहे त पीपल्स पार्टी फौरी तौर ते प्रोविशनल फाइनेंस कमीशन जो ऐलान करे। उहे ॻाल्हियूं हुयूं जेके मां उनखां 10 ॾींहं अॻु में करे चुको हुयुसि, जेके बाद में अयाज़ पलीजे साहिबु ARY न्यूज़ सां ॻाल्हियुनि में कयूं। त मूं इहो जेको सबबु उहे ई आहिनि त ही सबबु जेके आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। तव्हां प्रोविशनल फाइनेंस कमीशन ठाहियो, तव्हां हेठि चेयरमैन लेवल ते वञी यूनियन काउंसिल खां टाउन कमेटी सभिनि खे अख़्तियार ॾियो, सभिनी खे बाख़्तियार करायो, उन्हनि जो कमु आहे। तव्हां इहे अलॻि अलॻि अथॉरिटियूं ठाहे, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सिंध हुकूमत जे अंदरि, वाटर बोर्ड सिंध हुकूमत जे अंदरि, ॿिया जेके बि कम आहिनि उहे सभु सिंध हुकूमत जे अंदरि। पोइ बाक़ी मेयर छाजे लाइ आहे? इहे समूरा डिपार्टमेंट जेके आहिनि से तव्हांखे हुनजे हवाले करणा पवंदा। त पोइ ॾिसो काफ़ी शयूं जेके आहिनि से पाण ई इन में घटिताई अची वेंदी। त मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु पाण इन खां इंतिहाई इम्पोर्टेंट शइ जेका तव्हां मिस पिया कयो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी प्रेस कॉन्फ्रेंस में, जेको हुननि सूबनि जे हवाले सां ॻाल्हि कई आहे, त उहो चए थो त मां जेको आहे मुखालिफ़ कीअं थो थी सघां। ज़ाहिर ॾखिण पंजाब में पीपल्स पार्टी हुन सूबे जी हिमायत करे चुकी आहे ऐं गॾो गॾु गिलगित बल्तिस्तान वारी मिसाल पाण बिलावल साहिबु ॾिनो आहे सॼो। हा, इन ते बि टर्निंग पॉइंट आहे। अलॻि हिकिड़ो मक़सदु हुयो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इहो चए थो त मां बीइंग ए पार्टी पीपल्स पार्टी उहा नवनि सूबनि जी मुखालिफ़त कीअं थी करे सघे। माना नवनि सूबनि जो पीपल्स पार्टी हुजे या बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु मुखालिफ़ न आहे। हीअ स्टेटमेंट ईअं ई आहे।
चए थो त पंजाब जे अंदरि त रेज़ोल्यूशन पास थियल आहे, माण्हुनि जो एतिराम कयां थो, मतिलबु माण्हुनि सां गॾु बीठो आहियां ऐं भली थियणु खपनि, हिमायत कई पीपल्स पार्टी। चए थो गिलगित बल्तिस्तान में मां वञी चूंड मुहिम हलाई आहे, उते त हर माण्हू चए पियो त असांखे सूबे जो दर्जो ॾियो। हाणे जॾहिं तव्हां ॿी जॻह ते नवनि सूबनि ठाहिण जी हिमायत कयो था, त पोइ जॾहिं तव्हांजो वारो ईंदो त अॻियां माण्हू चवंदा न बाबा हीउ कहिड़ो, तूं असांजो घर टोड़णु चाहीं थो, तुंहिंजे पंहिंजे घर जी ॻाल्हि थी अचे त तूं चए थो न। इहो कंहिं हद ताईं ॼण त माहौल ठाहे पियो ॾे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ठाहे पियो ॾे त ठीकु आहे, तव्हां मूंखे कोई एतिराज़ु कोन्हे, तव्हां ठाहे सघो, पर उनखां वधीक कहिड़ी ॻाल्हि कई, चए अवामी जेकॾहिं इतफ़ाक़ी राय थिए थो त असांखे क़बूल आहे। हाणे उनजा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो आहे या सिंध असेंबली वरी उनजे हक़ में रेज़ोल्यूशन पास कराए, या वरी को रेफरेंडम करायो वञे इन ते सॼे मुल्क में। भई ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे अवामी राय जो? बाक़ी हे जेके सर्वे थियनि था पिया, इहे सर्वे त फ़ैसिलो कोन कंदा। त मुंहिंजे ख़्याल में बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु कंहिं हद ताईं इन रस्ते खे खोलियो आहे। हुनजे ॻाल्हियुनि मां जेको लॻे थो त हुन इन ते डिबेट जो घटि में घटि रस्तो खोले छॾियो आहे ऐं चई त इन ते ॻाल्हियूं थी सघंदियूं, जो ॻाल्हाए सघे थो, डिबेट करे सघे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु नवनि सूबनि जे मामले ते बहस मुबाहिसे जो रस्तो खोले छॾियो आहे। हाणे अचूं था इन ते त छा हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी इन स्टेटमेंट ते उनजो वालिद सदर आसिफ अली ज़रदारी इन सां गॾु बीहंदो? छा हुनजी बि स्टेटमेंट इहा साॻी आहे? छो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे बिलावल जी स्टेटमेंट खे ज़रदारी साहिबु ख़तमु करे छॾींदो आहे। खोड़ स्टेटमेंट्स तव्हांजे साम्हूं आहिनि, त बिलावल हिकिड़ी ॻाल्हि कंदी, आसिफ ज़रदारी चए थो न हीअं हीअं थींदो। कॾहिं कॾहिं वरी थींदो आहे त आसिफ ज़रदारी को बयानु ॾेई छॾींदो आहे, उनखे वरी पंहिंजो पुट ई रद्द करे रहंदो आहे। आसिफ ज़रदारी चवंदो आहे यार हू नौजवान आहे, जोशीलो आहे, बसि हाणे छा थो करे सघां मां। ईअं आहे न, यादि आहे न? मीर साहब जे इंटरव्यू में बि चई चुको आहे। हाणे हिन वक़्तु जॾहिं सिंध सॼी ॾिसे थी पई पीपल्स पार्टी ऐं आसिफ ज़रदारी ॾे, ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु अहिड़े क़िस्म जो बयानु ॾेई या ॻाल्हि करे जॾहिं सूबनि जे मामले ते पंहिंजो रस्तो खोले चुको आहे, त हाणे आसिफ ज़रदारी जी स्टेटमेंट छा हूंदी? हाणे आसिफ ज़रदारी पंहिंजे पुट जे जेको चेयरमैन बि आहे पार्टी जो, जेको पार्लियामेंट लीडर बि आहे पीपल्स पार्टी जो असेंबली में, उन सां गॾु बीहे थो या वरी का ॿी स्टेटमेंट ॾिए थो? हिकिड़ी थी आहे। ऐं ॿियो हाणे हिन स्टेटमेंट खां पोइ, अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट खां पोइ, या वरी कोमप्रस्तनि जे हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेको कॉन्सेप्ट आहे, उन खां पोइ हाणे ज़रूरु मुंहिंजे ख़्याल में सिंध जे कोमप्रस्तनि खे सोचणु खपे त हुननि जो रोल ईंदड़ वक़्त में कहिड़ो हुजणु खपे ऐं हुनखे कहिड़े नमूने सां पीपल्स पार्टी खे ओवरकम करिणो आहे, सिंध जे माण्हुनि सां बि गॾु बीहणो आहे। त मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी जेका आहे उहा किथे न किथे शायदि मुमकिन आहे। बसि आख़िर में बसि नंढिड़ो कमेंट वठंदुमि मां खां अरिड़हीं तरमीम जे हवाले सां। ॻाल्हियूं हलनि पियूं त अरिड़हीं तरमीम ते मनो आहिनि, अमल न थियो आहे। जेकर उते अमल थिए हा त अॼु ही मसइला न थियनि हा। त वाक़ई छा इहो जेको अरिड़हीं अमेंडमेंट में जेके शयूं तइ थियूं उहे उन ते अमल न थियो आहे? सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त उन में प्रोफेशनल फाइनेंस कमीशन जेका मूं ॻाल्हि कई, उहो अनाउंस थियणो न थियो आहे। केतिरा साल थी विया आहिनि, सही न आयो आहे। 15 साल खां मथे 16 साल त मुंहिंजे ख़्याल में थी विया हूंदा हिनखे अरिड़हीं तरमीम खे। 12 में आई न, आई थिंक 10-12 में आई आहे। त 14-15 साल में माना हिननि उहो न कयो। हाणे मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु जॾहिं अचे थी पई ॻाल्हि त बि माना हीअ ते एग्री न आहे। लोकल गवर्नमेंट एक्ट जेको हितां सिंध मां पास थियल आहे, उन में जेको पावर हेठि ॾियणा आहिनि उहे इन ते उनखे कोथा ॾियनि। तव्हां छाकाणि त प्रोफेशनल फाइनेंस कमीशन जॾहिं ठहंदो त पोइ हर हिक जो शेयर, जीअं पाण खां जीअं वफ़ाक़ खां पाण खे हिकिड़ो शेयर मिले थो न, ख़बर आहे त असांखे केतिरा पैसा मिलंदा, ईअं ई वरी हितां खां ज़िलनि खे ख़बर पइजी वेंदी त हुननि जो शेयर केतिरो थो थिए। उहो इहे पाण वटि रखियो वेठा आहिनि, जंहिंजे करे छा थो थिए त हू हिननि खे पैसनि जे लाइ हिनखे मुहताज थियणो थो पए। हीअ उहो कोन था। अच्छा, जे ॾींहुं पीपल्स पार्टी अरिड़हीं तरमीम ते मुकमल अमल कंदे, इहे समूरा डिपार्टमेंट्स जेके हेठि मोकिलणा आहिनि ऐं समूरा फंड्स ऐं अख़्तियार माली हुजनि या इंतिज़ामी हुजनि, हेठि मुकमल करे वरिता आहिनि। उन ॾींहुं पोइ सीएम जे उहिदे में मज़ो ई नथो रहे। अच्छा, पोइ मिनिस्टर ॼण त वीचारा ईअं ई थी था वञनि। हीअ उनजे करे पाण वटि उहे पावर जो वागू रखणु चाहिनि था त जीअं हेठि लेवल ते असां चेयरमैन जेके हिननि जा पंज आहिनि, मां सदाईं चवंदो आहियां वीचार माण्हू त हिननि जा पंज आहिनि, पोइ छो नथा ॾियनि? पर हुनखे ख़बर आहे अॼु असांजा आहिनि, सुभाणे असांजा न हुजनि। तव्हां ॾिसो त जेका लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन आहे, उनमें घणा भाङे माण्हू त इलेक्शन में विढ़ंदा ईंदा आहिनि, चवंदा हाणे हिन में असांखे आहे फ़ाइदो कहिड़ो आहे? कुझु बि न आहे। रहंदो अञा पाड़े जो माण्हू अची दर ते बीहंदो त असांजो हे कमु न थियो आहे, उहो कमु न थियो आहे। काउंसलर खे बि कुझु कोन थो मिले,
पर जेकर तव्हां अख़्तियार सही नमूने सां उते ॾियो त हितां जीअं हिते MPA पंहिंजे इलाइक़े जी नुमाइंदगी कंदड़ आहे, ईअं टाउन कमेटी हुजे, म्यूनिसिपल कमेटी हुजे, उनजे अंदरि काउंसलर पंहिंजे वार्ड जी नुमाइंदगी करे थो, पोइ उनखे पघार छो न मिलणु खपे? हिननि खे हर शइ जा पैसा मिलनि था, उनखे छो न मिलणु खपे? बिल्कुलु मिलणु खपे। चेयरमैन खे छो न मिलणु खपनि? मेयर खे पैसा मिलणु खपनि न? ज़ाहिर जॾहिं तव्हां वटि आहे कमु थियणु घुरिजे। त न, पर हुननि खे बि त पैसो मिलणु, पघार मिलणु खपे न पंहिंजी। हा बिल्कुलु जेकॾहिं पघार न ॾींदो त पोइ हितां खणंदा माल। ज़ाहिर आहे। पर हे चवंदा ठीकु आहे, माल हे तव्हांखे मोकिलींदा, तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं कयो कमु न कयो, बसि असां वटि पावर असां वटि हुजे, तव्हां बि अचो असांजे दर ते दर खड़कायो, असां वरी तव्हांखे हे वठो पैसा, वरी तव्हां हलिया वञो, वरी 5 ॾींहंनि खां पोइ अचो। त इहा जेसि ताईं मां इहो पियो चवां त इहो न थींदो न। अरली तरमीम जा अख़्तियार जेके सूबे खे मिलिया आहिनि उहे हेठी लेवल ते न वेंदा, इहो मुतालबो ज़ोर पकड़ींदो। पीपल्स पार्टी जे लाइ मां में शायदि हिते 5 दफ़ा चई चुको आहियां त पीपल्स पार्टी प्रोविशनल फाइनेंस कमीशन जो ऐलान करे, पंहिंजे लोकल नुमाइंदनि खे पावर ॾे। मुंहिंजे ख़्याल में इंतज़ामी यूनिट या इहो जेको सूबनि वारो मामिलो आहे इहो बिल्कुलु माठो थी वेंदो। ठीकु आहे ज़रूरु साहब, वॾी महिरबानी। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल मां ॿुधी प्रोग्राम में वक़्तु पहुतो आहे, पुॼाणी थींदा इजाज़त अलाह ॾियो।